अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठवर वाला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॾंगियल माण्हू हिकु ख़ासि जज़्बाती बेहसीअ जो शिकार हूंदो आहे। इहो घणो ख़ुशि हूंदो आहे न घणो ग़मगीन। इहो ॼाणी वठंदो आहे त कुझु बि हमेशह कोन रहंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॾंगियल माण्हू हिकु ख़ासि जज़्बाती बेहसीअ जो शिकार हूंदो आहे। इहो घणो ख़ुशि हूंदो आहे न घणो ग़मगीन। इहो ॼाणी वठंदो आहे त कुझु बि हमेशह कोन रहंदो आहे। इहो माण्हू अकेलो हूंदो आहे, उन जे भर पासे में केतिरी बि गहमा गहमी हुजे, पर हू ॼाणे थो त इहो माण्हू अकेलो हूंदो आहे। उन जे भर पासे में केतिरी बि गहमा गहमी हुजे, पर हू ॼाणे थो त जीअं ई का नई मुसीबत ईंदी सभु उनखे छॾे भॼी वेंदा। इहो माण्हू अकेलो ई हूंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॾंगियल माण्हू हिकु ख़ासि जज़्बाती बेहसीअ जो शिकार हूंदो आहे। इहो घणो ख़ुशि हूंदो आहे न घणो ग़मगीन। इहो ॼाणी वठंदो आहे त कुझु बि हमेशह कोन रहंदो आहे। अहिड़ा लॻल ॾंग उनखे ख़ुदि ग़र्ज़ी ऐं सख़्तु दिलि बनाए छॾींदा आहिनि। अहिड़ा लॻल ॾंग उनखे ख़ुदि ग़र्ज़ ऐं सख़्तु बनाए छॾींदा आहिनि। इहा ज़िंदगीअ जी तलख़ हक़ीक़त सेखारींदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॾंगियल माण्हू हिकु ख़ासि जज़्बाती बेहसीअ जो शिकार हूंदो आहे। इहो घणो ख़ुशि हूंदो आहे न घणो ग़मगीन। इहो ॼाणी वठंदो आहे त कुझु बि हमेशह कोन रहंदो आहे। माण्हू ज़रूरत जे वक़्तु गॾु हूंदा आहिनि, पर माण्हू ज़रूरत जे वक़्तु गॾु हूंदा आहिनि, पर ॾुखनि में छॾे वेंदा आहिनि। ही ॾिसंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॾंगियल माण्हू हिकु ख़ासि जज़्बाती बेहसीअ जो शिकार हूंदो आहे। इहो घणो ख़ुशि हूंदो आहे न घणो ग़मगीन। इहो ॼाणी वठंदो आहे त कुझु बि हमेशह कोन रहंदो आहे। इहे लॻल ॾंग उनखे अंदर खां मज़बूत बनाईंदा आहिनि। इहे लॻल ॾंग उनखे अंदर खां मज़बूत बनाईंदा आहिनि। केर बि कोन ॼाणंदो आहे त इहो पंहिंजे अंदर में केतिरनि ज़ख़्मनि जो बोझ खणी पियो हलंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॾंगियल माण्हू हिकु ख़ासि जज़्बाती बेहसीअ जो शिकार हूंदो आहे। इहो घणो ख़ुशि हूंदो आहे न घणो ग़मगीन। इहो ॼाणी वठंदो आहे त कुझु बि हमेशह कोन रहंदो आहे। हा, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जो उन्हनि वरी अहिड़नि ॾंगनि खां अगरि बची वियो त हिकिड़ी ॻाल्हि आहे जो उन्हनि वरी अहिड़नि ॾंगनि खां अगरि बची वियो त पोइ उनखे कहिड़ी शइ बि टोड़े कोन सघंदी, छो त इहो सभु कुझु सही चुको हूंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, ॾंगियल माण्हू हिकु ख़ासि जज़्बाती बेहसीअ जो शिकार हूंदो आहे। इहो घणो ख़ुशि हूंदो आहे न घणो ग़मगीन। इहो ॼाणी वठंदो आहे त कुझु बि हमेशह कोन रहंदो आहे।